मादरी ॿोलीअ जी अहमियत ऐं अफ़ादत छा आहे, इहो हिकु अहम सवाल आहे ऐं शायदि इन ई सवाल ते बहसनि मुबाहिसनि खां पोइ ऐं जेको बांग्लादेश में ढाका यूनिवर्सिटी में वॾो सानियो थियो उन जे कॉन्सिक्वेंस में यूनेस्को जहिड़े आलमी इदारे हर साल 21 फरवरी जी तारीख़ खे सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हाइण जो तइ कयो। मादरी ॿोली न सिर्फ़ु हिकु क़ौम जी हिकु ख़िते जी सक़ाफ़ती सुञाणप हूंदी आहे, पर इहा क़ौमुनि जो तहज़ीबी उहिञाण पिणु आहे। जॾहिं खां इंसानु पैदा थियो खेसि केतिरनि ई ॾुखियुनि आज़माइशुनि मां गुज़रणो पियो आहे, जिन में जीअण जो जतन सभिनी खां अहम इम्तिहान रहियो आहे। ॾिसजे त हिकु तरफ़ वजूद जो सवाल त ॿिए तरफ़ पंहिंजे इलाक़ाई तारीख़ी सक़ाफ़ती ऐं क़ौमी सुञाणप खे ज़िंदा रखण वारी छिक ताण हमेशह इंसान लाइ हिकु वॾो इम्तिहान रही आहे। दुनिया जे बदिलजंदड़ सियासी समाजी ऐं कल्चरल सूरत हाल में हिकिड़नि मुल्कनि ऐं सक़ाफ़तुनि जे ग़लबे सबबि केतिरनि ई निस्बतनि घटि ॻाल्हायूं वेंदड़ ॿोलियुनि खे ख़तरा रहिया आहिनि। जॾहिं कुझु क़ौमुनि जूं सक़ाफ़तूं साम्राजी हरबनि कॉलोनाइज़ेशन ऐं लुटमार सां शाहूकार बणिजी कल्चरल मथभराई हासिल करे वठंदियूं आहिनि त पोइ यकीनन उन्हनि जो वधियल असरु तालीमी सिलेबस रोज़गार जे ज़रियनि अदब ऐं आर्ट जे मैदान में वेंदे मार्केट जी ॿोलीअ तौरु नज़र ईंदो आहे। अहिड़ी आलमी सूरत हाल जे तनाज़ुर में पंहिंजी मादरी ॿोली जो बचाव कंहिं हिकु मोर्चे तां न पर घण पासाऊं करण जो सोचणो पवंदो। अमेरिका जे मशहूरु क़ानूनी स्कॉलर ओलिवर वेंडेल होम्स चयो हो त मादरी ॿोली रूह में डोड़ंदड़ रत जीअं आहे, जंहिंजे वहकिरे में ख़्याल डोड़नि था ऐं पंहिंजी वाध वीझ कनि था। चैलेंजिस जे वर चढ़ियल ऐं इम्कानी ख़तरनि में हुजण जे सूरत में मादरी ॿोलियूं कीअं बचंदियूं, उन लाइ हिकु मोर्चो माउ जी हंज पिणु आहे। बायोलॉजिकल साइंस तमामु घणी तरक़ी कई आहे ऐं इहो तहक़ीक़ में अची चुको आहे त इंट्रायूट्राइन लाइफ में जेको ॿार जे माउ जे पेट जे अंदरि बि ॿार तमामु जल्द उन जूं समई कुवतूं जेके आहिनि से काफ़ी डेवलप थी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं ईअं आहे त पोइ जनम वक़्तु ॿारड़े जूं समई कुवतूं केतिरियूं न बहितर हूंदियूं ऐं हू ज़िंदगीअ जे बिल्कुलु शुरूआती मरहलनि में ई आवाज़नि सां हम आहंग थी वेंदो हूंदो। अहिड़ी तरह लफ़्ज़नि सां शनासाई करे उन्हनि खे सम्झण जी जुस्तजू ॿारड़े पारां तमामु नंढड़ी उमिरि खां शुरू थी वेंदी हूंदी। हिन मरहले में पहिरें माउ ऐं पोइ वालदेन ऐं समूरनि घर भातियुनि जो किरदारु शुरू थी वञे थो। हिते समाज जो किरदारु पिणु ॻणाए सघिजे थो। माउ जे ॻाल्हाइण ॿोलाइण वेंदे संदसि लहजे जी नफ़ासत, अदायगी, गुफ़्तगू जा मौज़ू ऐं आस पास जो माहौल सभई मिली करे ॿार जे ॿोली सिखण जी नशोनमा ते असरअंदाज़ थियनि था। ॿार जी बुनियादी दर्सगाह हुजण जे नाते माउ ऐं आस पास जे घरू फ़र्दनि खे घुरिजे त ॿार सां कहिड़ी बि उमिरि में साफ़ चिटे ऐं हल्के आवाज़ सां गुफ़्तगू कनि, मादरी ज़बान में ॻाल्हाइनि ऐं इहो पिणु ख़्यालु कनि त आस पास में मौजूदु आवाज़ मसलन म्यूज़िक, टेलीविज़न ते हलंदड़ शोज़, ड्रामा पिणु घणे भाङे मादरी ज़बान जा हुजनि त जीअं ॿारड़ो ॿोलीअ जी विशालता सां शनासा थींदो हले ऐं आस्ते आस्ते उनखे सम्झण जी कोशिश बि कंदो हले। ॿार जी जिस्मानी शऊर ऐं संदसि ॿोली सिखण वारी सघ जी नशोनुमा लाइ माहौल जो ख़ुशगवार ऐं वाबस्तगीअ सां भरपूर हुजणु निहायत ज़रूरी आहे। शेख हयात जो ख़ूबसूरत बेत आहे, जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई सातो कीअं कई अॼुकल्ह आहे ओपिरी। माउ अगरि पढ़ियल लिखियल आहे त हूअ ॿारड़नि किताबनि मां मुख़्तलिफ़ गीत बेत या सोशल मीडिया तां मुख़्तलिफ़ ॿारड़नि लाइ ॻायल इस्म ॿारड़नि जे समातुनि ताईं पुॼाए सघे थी। हिते वरी सवाल शहरी ऐं ॻोठाणे माहौल जो पिणु आहे। ॿहिराड़ीअ जे पस मंज़र में ॿार खे निज मादरी ॿोलीअ सां शनासाई थी वञे थी, छाकाणि त सबबु आहे छाकाणि त उते ॿियनि ॿोलियुनि जो वाहिपो घटि मिले थो ऐं ॿार खे माउ ऐं ॿिया घर भाती लोलीअ जे सूरत में लोकगीत
क्लासिकी शाइरी ऐं कुझु सकाफ़ती तमसीलूं ॿुधाईंदा रहनि था, जंहिंजे करे उते मादरी ॿोलीअ खे शहरनि जे निस्बतनि घटि चैलेंजिस आहिनि, जॾहिं त शहरी ज़िंदगी घण ॿोलियुनि जे विच में गुज़रे थी। रियासत जी ॿोली हिकिड़ी आहे, तइलीमी मीडियम जी ॿोली ॿी आहे, ऐं वरी मादरी ज़बान जो वरी पंहिंजो हिकिड़ो अलॻि सां असांजो वजूदी सुवाल आहे। हिन सूरताल में माउ पीउ ऐं घर जे ॿियनि फ़र्दनि जूं ज़िम्मेवारी पिणु ॿीणी थी वञे थी। न सिर्फ़ु मादरी ॿोलीअ जो बचाव करणो आहे, पर उनखे गाॾड़ हुजण या ॿियनि ॿोलियुनि जी गैर ज़रूरी आमीज़श खां पिणु परे रखणो आहे। उन करे शहर में रहंदे वालदेन खे मादरी ॿोलीअ जे वाहिपे ते ख़ासि ध्यानु ॾियणो पवंदो। माउ खे न सिर्फ़ु साफ़ चिटे लहजे में ॿार सां ॻाल्हाइणु घुरिजे, पर खेसि मादरी ॿोलीअ में लिखणु तोड़े पढ़ण में पिणु संदसि मदद करणु घुरिजे। माउ अनेक हवालनि सां ॿार जे वेझो रहंदे संदसि तरबियत जो हिसो रहे थी। ॿोली तइलीमी तरबियत, वींदे उनसियत, बेइंतहा प्यार, ज़िंदगी गुज़ारण जा तौर तरीक़ा शुरूआती तौर ते माउ खां ई ॿार ॾे मुंतक़िल थियनि था। माउ जो औलाद वटि निहायत नफ़ीस इमेज हूंदो आहे, उन करे संदसि बहितरीन अबलागी क़ुवत सां ॿार निज ऐं सुहिणी मादरी ॿोली ॻाल्हाइण जी सघ हासिल करे सघे थो। डॉक्टर अदल सुमरे जो ख़ूबसूरत बेत आहे, जी चल आहे दुआ तुंहिंजे लोलीअ जी, सिंधी ॿोलीअ जी चोली मेरी न थिए। ॿोलीअ जे वाध वीच ऐं बचाव लाइ हाणे लेखका जो किरदारु कहिड़ो आहे? ॿार जे बुनियादी नर्सरी जे लेवल ते जेके ॿार नंढड़ा आहिनि, ॿोलीअ जे वाध वीच जे बचाव लाइ हिकु लेखका कहिड़ो किरदारु अदा करे सघे थी? इहा ई ज़िम्मेवारी आहे जेका मर्द तौरे औरत ते हिकु जहिड़ी आयत थिए थी। लेखक आहे त मर्द औरत ॿिन्ही ते साॻी ज़िम्मेवारी थींदी। लेखका वटि ॾात आहे, ख़्याल आहे, कलम काग़ज़ आहे, गॾोगॾु जदीद कम्युनिकेशन जो सामान पिणु आहे। हूअ समाज जा अक्स धरतीअ जे पातालनि खां वठी पोलारनि जी कैफ़ियत ताईं चिटींदी रहे थी। हूअ समाज जी सोनोलॉजिस्ट आहे ऐं कंहिं बि क़ौम ऐं समाज जो तहफ़ुज़ पंहिंजे मादरी ॿोलीअ में पिणु लिकल हूंदो आहे। लेखकाउनि जी अहम ज़िम्मेवारी आहे त हू पहिरियां पंहिंजे ॿोलीअ में ख़्यालनि खे इज़हारी घण रुखो मुतालियो करे पंहिंजे समूरी तख़लीक़ी पोरे खे अदब जे तारीख़ में डॉक्यूमेंट करे महफ़ूज़ कंदियूं वञनि। बाद में हू कंहिं बि ॿोलीअ में लिखी सघनि थियूं, छो त ॿोलियूं सभई ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, पर क़ौमी, समाजी, सकाफ़ती ऐं सियासी सुञाणप लाइ मादरी ॿोलीअ जो शाहूकार हुजणु निहायत ज़रूरी हूंदो आहे। मादरी ॿोलीअ में जेका ॿार खे ॻाल्हाइण में रवानी मिले थी, उन सां शऊर जी जागरता जल्द ऐं घणी थिए थी, जंहिंसां हू दुनिया जा इल्म आसानीअ सां पढ़ी ऐं पढ़जे सघे थो। अगरि ॿाराणे अदब जे हवाले सां ॻाल्हाइजे त मुंहिंजे मुशाहिदे में इहा ॻाल्हि अचे थी त सिंध जे सिंधी ॻाल्हाईंदड़ लेखका ॿाराणे अदब ते घटि ध्यानु ॾिनो आहे। देब निज़ामाणी ऐं परवीन मूसा मेमन जा नाला मिलनि था, जॾहिं त अदी तनवीर जूणे जो कुझु ॿाराणियूं कहाणियूं चूंड करे तर्जुमो कयूं आहिनि। उन्हनि जे भेट में मर्द लेखकनि जो ॿाराणे अदब ते चङो तख़लीक़ी कमु नज़र अचे थो। औरत लेखकाऊं जीअं त कुझु मख़सूस हालतुनि में ज़िंदगी गुज़ारनि थियूं ऐं नीम जागीरदारी ऐं वाज़े तौर ते सिन्फ़ी मतभेद वारे समाजी ढांचे जो असर हर औरत सां गॾु औरत लेखकाउनि ते पिणु थिए थो। अदब जे तारीख़ ते नज़र विझे थी त औरत तख़लीकारनि जो मजमूई तइदाद पिणु निस्बतन घटि नज़र अचे थो। उन सूरत हाल में उन्हनि जो ॿाराणो अदब घटि तख़लीक़ करण जो सबबु रियासत, सकाफ़त ऐं ॿोलीअ ते कमु कंदड़ इदारनि जे उत्साह जी कमी पिणु ॻणाए सघिजे थो। औरत लेखकाउनि खे जेतिरो अॻियां आंदो वेंदो, ऑन बोर्ड वरितो वेंदो, खेनि घुर्बल जाइ ॾिनी वेंदी, हू बहितरीन अदब तख़लीक़ करण सां गॾु ॿाराणे अदब ते पिणु तबाह आज़माई कंदियूं ऐं ॿोलीअ जी नर्सरी लेवल ते ॿार जे शऊर जी जागरत लाइ बहितरीन किरदारु अदा करे सघनि। हिकु औरत लेखका घणे भाङे माउ जो किरदारु पिणु निभाईंदे नज़र अचे थी, उन करे हूअ ॿिनि मोर्चनि ते ॿोलीअ खे बचाइण में किरदारु अदा करे सघे थी। हिकु माउ हुजण नाते पंहिंजे ॿारणे लाइ बुनियादी सिख्या जे इदारे तौरु
ऐं ॿियो हिकु ॾात धणीअ जी हैसियत में ॿोलीअ जी बुनियादी सिख्या लाइ समूरी क़ौम जे नए नस्ल लाइ 12 किताब लिखी, जेके ॿार जी शुरूआती शऊर जी नशोनमा कंदे पंहिंजे ॿोलीअ में सोचणु, महसूसु करणु ऐं ॻाल्हाइण में किरदारु अदा करे सघनि। महिरबानी।